अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलिक जी। वाइल्ड लाइफ खाते हैदराबाद डिवीज़न जे इंचार्ज इंस्पेक्टर अब्दुल कयूम चना, नौशहर फिरोज़ जी टीम गुलाम मुर्तज़ा खुश्क, मसरूर अहमद, शमसुद्दीन खोसो जी अॻुवाणी में सधूजा भरिसां बिस्मिल्ला होटल वटि कराची खां सरगोदा वेंदड़ मानसरा कोच नंबर LES 78 88 ते छापो हणी गैर कानूनी इसमगलिंग थींदड़ 400 खां वधीक पखी हथ करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इंस्पेक्टर अब्दुल कयूम चना मूजिबि इसमगलिंग थींदड़ पखियुनि में 180 डिगोश बदक पखी, 100 चिकला बदक पखी, 4 अदद इस्लाम में हराम करार ॾिनल कीनिया पखी ऐं ॿिया पिणु शामिल आहिनि। हिननि ॿुधायो त शिकारी उहे पखी मंचर डंड खां मारे मोरो शहर खां बुकिंग कराए मुल्क जे कुंड कुर्छ में वॾे मुआवज़े ते मोकिलींदा रहनि था, जंहिंजी असां तफ़्तीश करे रहिया आहियूं ऐं पखियुनि जी स्मगलिंग में हिकु वॾो गिरोह मुलविस आहे, जंहिं में वापारी मोहम्मद उस्मान सोलंकी, राशिद पंजाबी, टैक्सी ड्राइवर रोधराणी ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि, जिन खे पिणु फौरी तौरु कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। हिननि वधीक चयो त गिरफ़्तार थियल कोच जे मुंशी फैसल हमाद ऐं पखियुनि खे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़।